एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी हिदायतुनि ते मंशा फदरेशन ख़िलाफ़ दादू पुलिस जो क्रैकडाउन दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सख़ी सरदार चरण ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि जी हदुनि में पुलिस कामयाब कार्रवाई दौरान 15 मंशात फरोश गिरफ़्तार करे वरिता आइस चर्च शराब ऐं भंग बरामद बेहड़ में एसएचओ सेक्शन तारिक हुसैन लाखे जगवाणी में पुलिस कार्रवाई कंदे 1 किलो खां वधीक चर्च समेत मंशात डीलर अमानुल्ला कलहड़ो खे गिरफ़्तार करे वरितो दादू सेक्शन पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई दौरान 4 मंशात फरोशनि खे गिरफ़्तार कयो जवाबदारनि में काशिफ शाह जाहिद लाशारी हसन भंड ऐं पप्पू सोलंकी शामिल आहिनि जोही थाणे जी पुलिस छापनि दौरान आइस बरामद कंदे जवाबदार अमीर सियाल खे गिरफ़्तार करे वरितो जॾहिं त जोही पुलिस पारां ॿियनि कार्रवाइनि में ज़ेड 21 गुटखा सोपारिन समेत 2 जवाबदार वहीद बाहुटो ऐं असद सुमरब गिरफ़्तार कया विया सीता रोड थाणे जी पुलिस मुख़्तलिफ़ हंधनि ते कार्रवाई कंदे चर्च ऐं गुटखा सोपारिन समेत 3 जवाबदार गिरफ़्तार कया रुकन थाणे जे पुलिस ज़ेड 21 गुटखा सोपारिन समेत 2 जवाबदारनि खे अली मुराद चांडियो ऐं अल्ताफ़ हुसैन चांडियो खे गिरफ़्तार करे वरितो केनशाह थाणे जी पुलिस चेकिंग दौरान कार्रवाई में 2 जवाबदारनि नदीम अली ऐं मोहम्मद आज़म लांघा खे शराब समेत गिरफ़्तार कयो सभिनी गिरफ़्तार जवाबदारनि ख़िलाफ़ लाॻापियल थाणनि में केस दाख़िल करे संदनि ख़िलाफ़ वधीक जांच शुरू कई वई आहे